बस दुआ कर मासी मुराद। बाकी मेहू में हाल कोने को शाबसा नादिर खे जो टाइम ते खणी वनी अस्पताल पहुंचाई। थियो छा है साइण महरू के कीअं बेहोश थी? छो तोखे खबर ना है छा? न न मूंखे त का ख़बर कान्हे, पर साइण सॼे ॻोठ में कंहिंखे का ख़बर कान्हे। हा बाक़ी हारी नारी चवनि पिया त सदोरी बनी मां ताहूं कंदी डोड़ंदी पे वई, बाक़ी कंहिंखे ख़बर त कान्हे थियो छा आहे। हाँ इन सदोरीअ मेहरू के जहर ॾिनो आ। पर छो? शायद इन करे जो मेहरू गाल गाल ते टोकींदी हुयसि। तोबा तोबा माई तोबा, कहिड़ो त ज़मानो अची वियो आहे जंहिंसां गॾिजी वेही खाइजे तो उनखे ई ॾुख था ॾिजनि। माई सदोरी वॾी नमक हराम आ। असां तरस खाई उनखे क़बूल कयोसीं, हिन बंगले में रहण ॾिनोसीं। न त सभिनी खे ख़बर आ त सदोरीअ जी कहिड़ी हैसियत आ। ऐं इहे कोर्टुनि में जेके निकाह थींदा आहिनि इन्हनि जा कहिड़ा शाहिद हूंदा आहिनि। सची आई वॾेरी सची आई। बस दुआ कयो त साइण महरू बची वञे, जेकॾहिं मरी थी वञे त बानू साइण आङुरियूं तव्हां ते बि खॼंदियूं। हाँ असां न छो आङुरियूं खॼंदियूं, असां छा कयो आ? इन करे न तव्हां सदोरी जॾहिं आई त हिन बंगले में तव्हां हुनखे रहण ॾिनो, ऐं जेकॾहिं रहण ॾिनो बि हुयो त घटि में घटि हुन ते नज़र त रखो आहे न। अच्छा इहा ॻाल्हि आ। हाँ इहा ग़लती असां खां बराबर थी आ। हाणे दुआ कर ऐं ॻोठ जी न्याणियुनि खां बि वञी दुआ कराए त मेहरू बची वञे। हा मां हाणे ई वञा थी, वञी सॼे ॻोठ में होको थी ॾियारियां त सदोरी महरू खे ज़हर ॾिनो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त साइण महरू लाइ दुआ थी घुरायां। हाँ जल्दी वञ वञी सॼे ॻोठ खे ॿुधाए। अदा बहर तू वरी हिते आयो आहीं, तोखे त ख़बर आहे तुंहिंजो हिते अचणु ख़तरे खां ख़ाली न आहे। तू वरी बि हलियो आयो आहीं। बस रुगो हिकिड़ो दफ़ो सदोरी सां मिला, पोइ वरी हेॾे न ईंदुसि। अदा तू सम्झी छो तो? सदोरी हाणे वॾेरी आहे, वॾेरे सालार जी भाॼई आहे ऐं हू तुंहिंजे सिर जा दुश्मन आहिनि। तुंहिंजो सदोरी सां मिलणु मुश्किल बल्कि नामुमकिन आहे। अदा साले तूं त सम्झींदो न त सदोरी खे मां पंहिंजी धीउ करे छॾियो आहे। त पोइ जीअण ॾे न हुनखे, सॼी ज़िंदगी सूरन में गुज़री अथसि, हाणे त हुनखे सुख जो साह खणण ॾे। अदा बहर तू छो थो हुन जा सुख फिटाई, कुझु त हुनखे जीअण ॾे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।